हटायो यूसी चेयरमैन कराया देगा चलाए जेके सोलर प्लेट वगैरह को के बिने में दिया ना मन पसंद नहीं होगी मन पसंद के कहता था बाड़े में होते हुए काम चार पंज घर मारा पाया हूं छले उन जाइयो घर असा जो पाया हूं घर कभी कौन मिल जाए ना काश मिल साईं ऐं सरकार जॾहिं चांडियो हे साईं वेठा आहियूं छह बोरा में न रोडनि जी सहूलियत आहे न नालियुनि जी सहूलियत आहे सही हर को गंदगी बि असां नालियूं पाण साफ़ कंदा आहियूं हिते अचनि सां ड्यूटी नथा ॾियनि न का शइ मिले थी हे नालियुनि जी हालत आहे सही हे मस्जिद बाग दर आहे साईं हेॾो सफ़ाई करण नथा अचनि नालियूं गंद करण नथा अचनि सही रोड जी सहूलियत न आहे बाबा असां पहिरीं ॻाल्हि त ॾिठो ई कोन्हे हे बरसातूं आयूं मींहुं आया पहिरीं ॻाल्हि त असांजे आयो ई न आहे जॾहिं खां वठी चेयरमैन जी सीट ते वेठो आहे त हे ॾिठो बि न अथई त हेॾे कुझु आहे तव्हां पाण ॾिसी सघो था रोड रस्ता नालियूं का बि सहूलियत कान्हे ॾिसो हे गंदगी 2 महीननि खां पोइ बि असांखे भंगी नथो अचे मस्जिद जे दर जे अॻियां बीठा आहियूं मस्जिद जे दर जे अॻियां असांखे एतिरी तकलीफ़ आहे जो असांजा नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे मस्जिद नथा अची सघनि बेध्यानी ऐं नागर्दी आहे रुगो पंहिंजे ॻोठ में पंहिंजा कम पयो थो कराए पंहिंजे घरनि में अंदरि नालियूं रोड रस्ता सीसी ब्लॉक अंदरि घरनि में आहिनि असां सां हे अशर जो असां में का बि सहूलियत हिन महिल ताईं फराहम नथी आहे मिटनि माइटनि जे लाइ सिर्फ़ु चेयरमैन सर अस्सलाम वालेकुम असांजो बि इहो ई साॻियो ई अर्ज़ात हिते तमामु घणा मसइला आहिनि असांजे हिन अतर कॉलोनी खे या हिन इलाइक़े खे तमामु घणो नज़रअंदाज़ कयो वियो आहे हर तरह सां न नालियूं आहिनि न घिटियूं आहिनि तव्हां राशन ऐं हिननि जी ॻाल्हि कई काई बि शइ असां वटि माना ॾिसण में बि न ईंदी आहे साईं अस्सलाम वालेकुम साईं मुज़फ़र अली समो पियो ॻाल्हायां सर जेके बि सोलर प्लेटियूं या राशन आहे या बैंटियूं वग़ैरह जेके बि अचनि थियूं इहे कंहिं बि हिते ग़रीब खे न मिलियूं पूरो घेर पोइ चढ़ी थी वञे ऐं असां ग़रीबनि जो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे हिन ग़रीबनि में जेके बि माल अचे थो इहो विरायो वञे या चेयरमैन हटायो वञे इहे ऑर्डर रस्ता आहिनि 3 साल ट्रांसफार्म लॻो पियो आहे उन ट्रांसफार्म जी मालकी न आहे 8 चकर हिते पाड़े वारनि खां जहिड़ो या तव्हांजी महिरबानी थींदी जेकॾहिं पाड़े वारनि जी कंहिं बि सपोर्ट